नाज़रीन कंबर वेझो आवाज़ टीवी जे सॾ ते मनशियात ऐं बदमनी खां आजी सिंध जे सिरे हेठि ॻोठ साबू बुरड़ो जे स्कूल में तक़रीब मुनक़िद कई वई। रिपोर्ट कयो आहे हाकिम ख़ास खिली। जिते हर शहरी मंशियात ऐं बदमनी सबब सख्त परेशान हुजनि ऐं मंशियात नासूर बणियल हुजे, अहिड़ी गंभीर सूरत हाल में आवाज़ टीवी न्यूज़ तरफ़ां 7 दिसंबर ते ॾिनल स्लोगन मंशियात ऐं बदमनीअ खां आजी सिंध जे सिरे हेठि वई तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि ऐं शागिर्दियाणियुनि सकाफ़ती वेस ओॾे शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हयूं ऐं सुर मारूही ससुई पुनूह ते टेबलोज़ पेश करे वेटलनि में वाह वाह कराए छॾी। तक़रीब जे ख़ासि महिमाननि डायरेक्टर स्कूल रीजन लाड़काना, डीओ सेकेंडरी स्कूल, हेड मास्टर ऐं ॿियनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु हिन गवर्नमेंट हाई स्कूल साबू बुरड़े में ही बेहतरीन प्रोग्राम थी रहियो आहे, जिते ॿारनि जो टैलेंट तव्हां ॾिसी सघो था। असांजे सिंध में मनशियात खे ख़तमु करण जे लाइ इदारा मौजूदु आहिनि। हुकूमत पंहिंजा इदारा ठाहिया आहिनि ऐं उन्हनि इदारनि खे एक्टिव थियणु खपे, छो त जेकॾहिं सिंधी आहिनि ऐं सिंध सां मुहबत अथनि त उहे इदारा एक्टिव थियनि ऐं सिंध मां मनशियात जे नाले सां जेका शइ आहे उनखे ख़तमु कनि। सिंधियुनि खे घर खां निकिरण खां बंदि करे छॾियो आहे ऐं होरियां होरियां ई जेके असांजा ॿिया ज़िला आहिनि, कंदकोट, कश्मीर, जेकबाद, शिकारपुर खे छॾे हाणे उहा बाहि ॿियनि ज़िलनि ॾे बि वधंदी थी वञे। तंहिं करे असां था चऊं त ख़ुदा बदमनी ते जेको आहे सो कंट्रोल कयो वञे। ऐं ॿिए नंबर ते मंशियात आहे तालकनि में, ज़िले में त जीअं ॿटालू बसर खपंदा आहिनि, ईअं ॿटालू बसरनि वांगुरु मंशियात थी खपे। तंहिं करे मां पंहिंजी हुकूमत जा जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त मंशियात ते तवजो ॾियनि। इनखे ख़तमु करिणो आहे, इनखे एरेडिकेट करिणो आहे। बाक़ी रहियो सुवाल बदमनी जो आहे त बिल्कुलु लॉ एंड ऑर्डर जो वॾो इशू आहे। ख़ासि करे इंटीरियर असांजा जेके अपर सिंध आहे उन में तमामु वॾो मसइलो आहे। काफ़ी असांजा 2-4 ज़िला आहिनि जेके मुतासिर आहिनि, तो गवर्नमेंट खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। प्रोग्राम में शरीक अॻवाननि जो चवणु हुयो त जेसीं ताईं मंशियात ऐं बदमनीअ जो ख़ात्मो न ईंदो तेसि ताईं सिंध तरक़ी न करे सघंदी। कैमरामैन शुहेब खोसो सां गॾु हाकिम ख़ास केली, आवाज़ न्यूज़ कंबर।